अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा सावल खान हाणे जाकिर खान के राज़ी कराए वठंदो। छा जाकिर खान सावल जे ॻाल्हियुनि में अची वेंदो। छा जाबिर खान आख़िरकार पंहिंजी चाल में रुंडो खे फसाए वेंदो। छा रुंडो उन्हनि जी ॻाल्हि मथां अमल कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल लिखियल आहे में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवांजो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सावल खान जेको आहे पंहिंजे तरफ़ खां वस कोन घटाईंदो। हुन जे दिलि में जेका बि राज़ आहिनि उहे सभु खोले चाकर खान खे ॿुधाईंदो। बहरहाल चाकर खान जेको आहे हुनजी हिकु ॻाल्हि मथां बि भरोसो न कंदो। चाकर खान उनखे साफ़ साफ़ चई छॾींदो त अगरि जेकॾहिं तूं अञा बि मूंखे सची ॻाल्हियूं न ॿुधायूं त पोइ आख़िरकार तुंहिंजे लाइ मौत ई हूंदो। सावल खान चवंदो चाकर खान अगरि जेकॾहिं तव्हां मूंखे मारणु चाहियो था त पोइ तव्हां इहे भले मूंखे मारे छॾियो। मां इहा ॻाल्हि थो चाहियां त इहे पुराणा राज़ आहिनि इहे राज़ ज़ाहिर थियनि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे रुंडे खे पंहिंजी चाल में फसाए वेंदो ऐं रुंडे सां हथ मिलाए रुंडे खे चई छॾींदो त हाणे मूंखे कीअं बि करे मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां अमल करणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां अमल न कयो त पोइ चाकर खान असांखे पंहिंजो दुश्मन सम्झंदो। उन जे करे तूं मुंहिंजो साथ ॾे। पाण खे इन चाकर खान जी दिलि खटणी आहे। अगरि जेकॾहिं चाकर खान जी दिलि जेको सावल खटे वियो त पोइ चाकर खान असांजे लाइ दुश्मन थी पवंदो। रुंडो चवंदो त जाबिर खान बसि तूं रुॻो इहो हुकुम कर त मूंखे करणो छा आहे। जाबिर खान चवंदो रुंडो करणो इहो आहे जो सावल जे ख़िलाफ़ चाकर खान जा कम कन भरणा आहिनि। हू पाण में ॿई दुश्मन थी पवनि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो हसीना बेगम जेको आहे रुंडे खे चवंदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं जाबिर खान जी ॻाल्हियुनि मथां भरोसो कर। अगरि जेकॾहिं तूं उन्हनि जी ॻाल्हियुनि मथां भरोसो न कयो त पोइ मां तोखे ईअं त सज़ा ॾींदुसि ईअं त सज़ा ॾींदी जो तूं यादि रखंदे। रुंडो चवंदो त बसि अदी रुॻो तूं मूंखे हुकुम कर। मूं हाणे जाबिर खान सां हथ मिलाया ऐं मां उन जा ॻाल्हियुनि मथां ज़रूरु अमल कंदुसि ऐं उनखे पंहिंजो सॼण सम्झंदुसि। दोस्तों उमेद आहे कहाणी आई हूंदी मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।